नाज़िन सखर में कोरोना वायरस जो शिकार वधीक हिकु ॼणो फोत थी वियो। 2 हफ़्तनि में कोरोना वायरस सबब 6 माण्हू फोत थी चुका आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेरठ टीवी जो रिपोर्टर फरीद सोमरो। जी फरीद, छा अपडेट साईं? जी, सखर में गुज़रियल जेको आहे 2 हफ़्तनि दौरान 5 खां वधीक माण्हू जेके आहिनि कोरोना वायरस में फोत थी विया आहिनि। हिन वक़्तु जेको आहे सखर जे आइसोलेशन गुलाम अकबर मेडिकल कॉलेज अस्पताल जे आइसोलेशन वार्ड में टाउनशिप आरे बिल्डर जो रवासी जेको आहे अब्दुल जब्बार डोमकी उनखे जेको आहे कोरोना वायरस जी तस्दीक थियण बाद आइसोलेशन वार्ड में रखियो वियो, जेको अॼु जेको आहे उहो फोत थी वियो आहे। फोती जो जेको मड़ आहे उहो ईदी रज़ाकारनि जे हवाले कयो वियो, जिन वारसनि सां मिली करे जेको आहे उनखे तदफ़ीन लाइ जेको आहे अबाणे ॻोठ जेको आहे बख्शापुर जेको आहे उहे खणाए विया आहिनि ऐं उते उनजी जेका तदफ़ीन कई वेंदी। पर हिते जेको आहे इंतिज़ामिया पारां SOP ते अमल करण लाइ के बि इंतिज़ामात न आहिनि कया विया, जंहिंजे करे जेको आहे कोरोना मर्ज़ में जेको आहे सखर जे मुख़्तलिफ़ जेके कुझु इलाइक़ा आहिनि उन्हनि में जेको आहे वाध जेको आहे थी रही आहे, जंहिंमें वक्तपुर आहे, पुराणो सखर आहे ऐं टाउनशिप आहे, आबाद इलाइक़ा आहे। इन इलाइक़नि में जेको आहे इनके जी जेको आहे मर्ज़ में वाध अची रही आहे, जिते माण्हू जेको आहे SOP ते अमल नथा कनि ऐं माण्हू जेको आहे घणी भीड़ में ऐं घणी रश में जेको आहे उहे फ्री थी करे घुमी रहिया आहिनि। जी फरीद, तव्हांजी महिरबानी।